GSN जीअं पोरियत पहिरियों त मां इहा ॻाल्हि रखंदी हलंदसि त असांजी जेका सियासत आहे इहो वोटनि जी बुनियाद ते त कयूं कोन पिया। तव्हांखे उहे 12 महीने वारा हिते बूथ नज़र ईंदा जेके सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इलेक्शन जे दौरान ई तव्हांखे नज़र ईंदा, सिर्फ़ु वोट मिलण जे लाइ। पाण पंहिंजे पोरियत ॿाहिरनि सां गॾु आहियूं, पाण असीं पोरियत तबिके जी सियासत कयूं पिया। हिननि रोडनि रस्तनि ते पंहिंजे पोरियत भाइरनि सां गॾु झेड़ियूं पिया। उहो झेड़ जेको आहे सो महांगाईअ जे लाइ छो न हुजे, तरह जे नंढनि वॾनि मामलनि ते जीअं सिहत जा मामला आहिनि उन्हनि जे लाइ, गैस जो मामिलो आहे, पाणीअ जो मामिलो आहे ऐं इवन सफ़ाई सुथराई जो मामिलो आहे। बल्दियाती इलेक्शन सां का वॾी नई तब्दीली कोन ईंदी, असांखे बि इहा ख़बर आहे, पर ही हिकिड़ो मैदान आहे हिन जागीरदार निज़ाम जे ख़िलाफ़ु आवाज़ उथाइण जे लाइ, हिन पिद्रशाही निज़ाम जे लाइ आवाज़ उथाइण जे लाइ ऐं ही जेके वॾेराशाही आहे उन जे लाइ। सो असां ही मैदान बि कोन ख़ाली छॾींदासीं। हिन समाज जो जेको अधु हिसो आहे उहो औरत आहे ऐं मां सम्झां थी त औरत कुल काइनात आहे ऐं हिते औरत जी रहनुमाई नुमाइंदगी ज़रूरु लाज़िम बि आहे। पाण जॾहिं असीं इलेक्शन जे दौरान निकिता आहियूं, डोर टू डोर जेका असां कैंपेन हलाई आहे उन में ख़बर पई आहे इहा बि त अलाए केतिरनि औरतुनि जा त कार्ड ठहियल ई न आहिनि। वरी जिन अमिड़नि जा जिन अदनि जा कार्ड ठहियल आहिनि उहे पंहिंजे मर्दनि जे चए ते थी वोट कनि। माना मतिलबु असां औरतुनि खे पंहिंजे वोट करण जो पूरो हक़ न आहे। असांखे एॾो पोइ हिते धिकियो वियो आहे। कंबर शहदाद कोट कुंद ज़हनियत रखंदड़ इलाइक़ा आहिनि। हिते तव्हांखे अहिड़ा खोड़ सारा माण्हू मिली वेंदा जिन खे औरत जो घर खां निकिरणु बिल्कुलु पसंदि न आहे। पर जिते औरत जो घर खां निकिरणु एॾो ॾुखियो आहे त उते हिकु औरत उम्मीदवार जो बीहणु केॾो न ॾुखियो हूंदो। शुरूआति में असांखे दुश्वारियूं पेश थियूं, काफ़ी ॾुखियाईयूं साम्हूं आयूं, पर आहिस्ता आहिस्ता असां सां माण्हू जुड़ण लॻा। उन्हनि असांखे मौत ॾिनी आहे, छो जो माण्हू हाणे वॾेरनि जी ग़ुलामीअ मां तंग थिया आहिनि। माण्हू हाणे सुजाग थिया आहिनि, हू ॻाल्हाइनि था, हू सवाल था रखनि, हू हाणे झेड़णु चाहिनि था, हू रोडनि रस्तनि ते असां सां गॾु निकिरणु चाहिनि था हिन वॾे के निज़ाम जे ख़िलाफ़ु। मां सम्झां थी त औरत जो सियासी हुजणु तमामु घणो ज़रूरी आहे, छो जो जॾहिं असां पाण सियासी थियूं था तॾहिं असां पंहिंजे वजूद खे सम्झी सघूं था ऐं पंहिंजे वजूद जो इज़हार करे सघूं था। खोड़ सारा मामला आहिनि जेके असां हलो ठीकु आहे आम रिवाजी मामला वठो, उहे बि असां ते हावी आहिनि। पाणीअ जो मसइलो आहे त बि औरत थी लोड़े, गैस जो मसइलो आहे त बि औरत थी लोड़े, ॻाटे टोड़ महांगाई जो मसइलो आहे। हाणे 550 रुपया गिह जी थैली, हिकु मर्द जी हिकु मज़दूर जी ॾियारी केतिरी थींदी? वधि में वधि 500 रुपया 600 रुपया। हाणे उहो मर्द जॾहिं उहो मज़दूर अधो जॾहिं घर में पंहिंजी ज़ाल खे अची वियो 500 रुपया ॾींदो हूंदो त उहा औरत उहो घर बि उते कीअं हलाईंदी हूंदी? मतिलबु हिते बि हिकु औरत थी लोड़े। ऐं ठीकु आहे जेकॾहिं सफ़ाई सुथराई जो निज़ाम थो अचे त उते बि जेकॾहिं पाड़े में गंद किचिरो आहे त हिकु मर्द त पंहिंजो पाचो मथे करे गुज़री थो वञे, पर हिकु औरत ईअं नथी करे सघे। सो खोड़ सारा मामला आहिनि जेके इहे माना रोज़मर्रा जी मामला उहे औरत ते ई घणा असरअंदाज़ था थियनि। असांजी इहा कोशिशि आहे, असां जेको ही दर दर विया आहियूं वोट वठण जे लाइ, उन में असांखे इहा ख़बर पई आहे त औरतूं घरनि मां निकिरणु चाहिनि थियूं, हू पंहिंजो वजूद जो इज़हार करणु थियूं चाहिनि, हू सम्झनि थियूं त असीं हाणे सिर्फ़ु घरनि में कमकार जे लाइ न, जीअं असां ॿाहिरि निकिरूं था औरतुनि सां जुड़िया आहियूं, उन्हनि सां कचहरियूं कयूं आहिनि, उन्हनि खे इहा हाणे ख़बर पई आहे त असां पाण हाणे सुजाग थियणु था चाहियूं ऐं हाणे असां निकिरणु था चाहियूं। सो माना असांजी इहा कोशिशि रहंदी त असीं औरतुनि सां ख़ासि तौर ते फीमेल सां उन्हनि सां राब्ता मुहिम जारी रखूं, उन्हनि खे घरनि खां ॿाहिरि आणण जे लाइ असांजी इहा कोशिशि हूंदी, उन्हनि खे सियासी बणाइण जो अमल जेको आहे उहो असांजो जारी रहंदो। मां नसीराबाद जे बाशऊर अवाम खे, जेको असांजे नसीराबाद शहर आहे, सियासी समाजी तंज़ीमनि जो गढ़ आहे ॿियनि शहरनि जी भेट में। मां बाशऊर जेको अवाम आहे जेको असांजो नसीराबाद जो, मां उन्हनि खे इहो चवंदमि त हू मुंहिंजो साथ ॾियनि। वार्ड नंबर 3 टाउन कमेटी नसीराबाद, मां कामिड़ फौज़िया सिंगार हीअ इलेक्शन विड़ी रही आहियां। जीअं कामिड़ सिंगार जे खमजण दौरान हुननि मुंहिंजो साथ ॾिनो, ईअं ई मां चाहियां थी त हू मुंहिंजो साथ ॾियनि, हू मूंखे सघ बख़्शनि त जीअं मां पंहिंजो आवाज़ु अञा बुलंद कयां, औरतुनि जा मसइला अञा उजागर कयां ऐं असीं सभु हिकु थी हिन करप्ट निज़ाम जे ख़िलाफ़ु, हिन ज़ालिम हुकुमराननि जे ख़िलाफ़ु असीं हीअ जेका जदोजहद जारी कई आहे उहा ईअं जारी सारी रखूं ऐं
हू मूंखे वोट कनि। मां ख़ासि तौर ते पंहिंजी अदियुनि खे, पंहिंजी भेनरुनि खे, पंहिंजनि अमड़ियुनि खे इहो चवां थी त हू मुंहिंजो साथ ॾियनि त जीअं मां टाउन जी मेंबर थी करे औरतुनि जा मसइला उन्हनि ते कमु कयां।